बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मुंहिंजा सिजावल ज़िले ऐं ठटे ज़िले जा बल्कि जेका सूरत हाल हींअर जुड़ी आहे त आउं हीअं खणी चवां त समूरी सिंध जा वॾा साईं रसूरज कुरैशी, शकूर सारंग, साईं फिदा शाह, अहमद नवाज पठान, अलाउद्दीन बिरोई, गुलाम नबी कुश्क, साईं नूर मोहम्मद सराई, अब्दुल कादिर कुंबर, हिन ज़िले जो पेटीलब जो बहादुर सदर शरीफ चुनियो, गुआज़ हैदराबाद डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी मोहतरम मोहम्मद हसन सुमरो ऐं हिन हाउस में वेठल गेस्टा पेटीलब, गुआज़, आपका लोअर स्टाफ, साफ़ियो, सिजावल ठटे जा समूरा साथियो, मुझो प्यारियों भेनरूं, अस्सलाम वालेकुम। जिए सिंध, जिए उस्ताद, जिए लतीफ़। सब खां पहिरीं ताऊं पेटीलब ज़िले ठटे जे समूरनि यूनिटनि ऐं ज़िले ठटे जी बाडी जे, सिजावल ज़िले जे समूरनि यूनिटनि ऐं ज़िले जी बाडी खे मुबारकबाद पेश कंदुसि जो सिजावल जो प्रोग्राम बि थी वियो। हिते असांजी महफ़िल में मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो भाउ निसार मेमन खे आउं एडवांस में मुबारकबाद ॾेई छॾियां। हैदराबाद डिवीज़न जो इंशाअल्लाह अनपोस्ट प्रेसिडेंट मोहतरम निसार मेमन बि स्टेज ते मौजूदु आहे। त ॿिन्ही ज़िलनि जी जॾहिं पाण में मोहबत ऐं वेझड़ाई थी आहे त उहा हैदराबाद डिवीज़न ते उनजो ई असरु थियो आहे। पेटीलब जी तारीख़ में तमाम वॾा लीडर पेटीलब पैदा कया। तालिबानी साहब, पीर अली मिर्जा, रफीक जरवार, रसूरज खलीफो, इंसार चलगरी, तमाम पेटीलब वॾा लीडर पैदा कया। पर पेटीलब जी तारीख़ में हींअर जेका हैदराबाद डिवीज़न जंहिं नमूने सां शकूर सारंग जी क़यादत में हिकु पेज ते गॾु थी आहे, उनजो मिसाल पेटीलब जी तारीख़ में नथो मिले। अॼु पेटीलब जा जेके साबिक़ा मरकज़ी लीडरान उहे समूरा पंहिंजूं समूरियूं तवानायूं ख़र्च कनि पियूं त हैदराबाद डिवीज़न खे तोड़ींदे, पर आउं हैदराबाद डिवीज़न जे समूरनि ज़िले सदरनि खे सलाम थो पेश करियां जिन शकूर सारंग जी क़यादत में हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त हाणे असां पंहिंजे पेरनि ते पाण बीहंदासीं, कंहिंजी डिक्टेशन न वठंदासीं। हिते शायद 2025-2026 लाड़ जे लाइ बहितरीन साल साबित थिए पियो। 2025-2026 हिन तव्हांजी महफ़िल में तव्हां वटि आपका सिंध जो सदर वेठो आहे। तव्हांजी महफ़िल में गुआज़ खे इहो एज़ाज़ हासिल आहे त फिदा हुसैन शाह खे। फिदा हुसैन शाह बि हींअर गुआज़ में जेको कमु कयो, हाजी अशरफ मेहमान सैयद